पीपीजे सीनियर अॻवान ऐं सूबाई सलाहकार ज़राअत मंज़ूर हुसैन वसाण चयो आहे त असेंबली टोड़ण इमरान ख़ान जी वस जी ॻाल्हि नाहे, हाणे उन जो वक़्तु गुज़री वियो आहे। कुंभ मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर रमेश कुमार मूजिबि मंज़ूर वसाण कुंभ लॻ ॻोठ आरिब सोलंकी पहुची मोहसिन अली सोलंकी ऐं मुजावर सोलंकीअ जी अमड़ ऐं अवामी प्रेस क्लब कुंभ जे सदर नाज़ सोलंकी ऐं डीएसपी अहमद अली सोलंकीअ सां संदन भाॼाईअ जी वफ़ात ते ताज़ियत कई। ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर हुसैन वसाण चयो त सिंध हुकूमत बरसात जी मुश्किल घड़ीअ में बरसात मुतासिरनि खे अकेलो न छॾियो। मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करे रहिया आहियूं। बरसात सबबि सिंध में ज़राअत खे तमामु घणो नुक़सान पहुतो आहे, जंहिं लाइ सिंध हुकूमत आबादगारनि ऐं हारियुनि खे फ़ी एकड़ ते ॿिज लाइ 5000 ॾिए पई। हिन चयो त इमरान ख़ान हुकूमत ख़िलाफ़ बयानबाज़ी करे रहियो आहे। इमरान ख़ान जो हाणे वक़्तु गुज़री वियो आहे, खेसि कुझु हासिल न थींदो। उन मौक़े ते नादिर अली सोलंकी, लियाकत सोलंकी, तनवीर वसाण, फरज़ंद सोलंकी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।